नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। मुस्लिम लीग नून पार्लियामानी क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो। नून लीग अॻुवाणनि जे इजलास जो बाइकॉट करण खां पोइ मरियम नवाज़ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। चवे थी वज़ीर आज़म जी सरबराही में क़ौमी सलामती कमेटी में इजलास में शिरकत न कई वेंदी। अवाम लाइ सभ खां वॾो रिलीफ ॾियण जी दावा कई पई वञे। मुल्क में महांगाई तमामु घणी वधी वई आहे। अवाम लाइ सभ खां वॾो रिलीफ पैकेज इमरान ख़ान जी इस्तीफ़ा आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जाली अकाउंट्स केस मां बरियत लाइ वधीक दरख़्वास्तूं जमा कराए छॾियूं। आसिफ ज़रदारी पार्क लेन ठटो वाटर सप्लाई ऐं मेगा मनी लॉन्ड्रिंग केसनि जी दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं आहिनि। एहतसाब अदालत आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्तुनि ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। एहतसाब अदालत नैब खां 18 नवंबर ताईं जवाब तलब करे वरितो। असांजी अदालतनि में रोड़े हेठि केसनि जो तइदाद तमामु घणो आहे। हुकूमत औरतुनि जे हक़नि बाबति क़दम खणी रही आहे। हुकूमत औरतुनि जे हक़नि लाइ क़ानून साज़ी करे रही आहे। क़ानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जो तक़रीब खे ख़िताब। चवे थो जिन्सी हिरासत जा के वाक़िया थियनि था, अहिड़नि केसनि में सज़ा मिलणु घुरिजे। हर शहरी सम्झे थो त हू हक़ ते आहे। हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि अवाम महांगाई जे अज़ाब खे भोॻे रहियो आहे। खंड ऐं अटो महांगो थियो आहे त ज़िम्मेवार सिंध न पर वफ़ाक़ आहे। PDM जी कामयाबी बिलावल भुट्टो ज़रदारी जे करे थी। पीपल्स पार्टी जे चवण ते सेनेट समूरनि पार्टियुनि हिसो वरितो। हिन वक़्तु PDM जी पोज़ीशन कहिड़ी आहे सभिनी खे ख़बर आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियो। मुल्क में कोरोना वायरस के 11 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 28,477 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 561 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,74,570 ताईं पहुची वियो। हेल ताईं 12,25,031 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वायरस जी आकारी शरह 1.12% रही। रावलाकोट वेझो बस खाईअ में किरी पई। 18 मुसाफ़िर फौत। केतिराई ज़ख़्मियुनि जी हालत गहण थी जोगी ॿुधाई पई वञे। इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल। हादसे जो शिकार बस रावलपिंडी वञी रही हुई त मंझाड़ी वटि उन खाईअ में किरी पई। सूबाई वज़ीर सईद गनी जी सरबराही में अवामी मसइलनि जे हल लाइ थियल खुली कचहरी बदनज़मीअ जो शिकार। कारकुन पाण में अटकी पिया। सूबाई वज़ीर ऐं ॿिया खुली कचहरी अध में छॾे हलिया विया। शहरनि हैस्को जे ज़ियातियुनि पीअण जे साफ़ पाणी तोड़े कारकुननि खे नज़रअंदाज़ करण समेत केतिरियूं शिकायतूं कयूं। टंडो यूसुफ जे क़ब्रिस्तान में गंदो पाणी बीठल हुजण ख़िलाफ़ रहवासियुनि जो सूबाई वज़ीर आॾो एहतजाज। बल्दिया मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि हुजण बाबति सूबाई वज़ीर आॾो दाहूं। AC लतीफ़ाबाद खे हटाइण जो मुतालबो। इसरा यूनिवर्सिटी जो चांसलर असदुल्ला क़ाज़ी पुट ऐं धीउ समेत गुम। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहं खां असदुल्ला क़ाज़ी पंहिंजे कुटुंब समेत गुम आहे। असदुल्ला क़ाज़ी ऐं संदसि घर भातियुनि जा फ़ोन बंदि पिया मिलनि। मटियारीअ में क़ौमी शाहराह ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। माई रशीदा फौत। नौशरो फिरोज़ में मिठियाणी रोड ते रोड हादसो। पुलिस एहलकार फौत थी वियो। पुलिस एहलकार सुल्तान पंवर थॾे ते फौत थियो। कोडी जी वेझो पुराणी क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर। नौजवान नदीम फौत थी वियो। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुती नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। लखी ग़ुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर। औरत फौत थी वई। अब्दुल हक अबड़ो ज़ख़्मी। पीरगोठ वेझो गाड़ी मोरी पुल वटि हथियारबंदनि जी फायरिंग। 2 ॼणा मारिजी विया। मार्च वेलर में क़ुर्बान भयो ऐं अनवर खरोस शामिल। नएं दरे वेझो ॻोठ वांड अली मोहम्मद करटियो में भाउ हथां भेण कार इल्ज़ाम हेठि क़त्ल।
पुलिस नारी जो लाश खणाए अस्पताल पहुंचायो। पढ़ीधन वेझो ॻोठ मुराद राजपर में हथियारबंदनि जी फायरिंग, एक ॼणो मारिजी वियो। पनियाकल वेझो घुटा ॾेई क़त्ल कयल नौजवान जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। धरणे सबबि सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। ॻोठ गुलू मलाणो में अणॼातल जवाबदारनि ॻोठाणे अहसान फुल पोटो खे घुटा ॾेई क़त्ल कयो हो। सिकी खे की न सिकाई सुहारा दिल भर दुलारा अखरन जतारा दिल भर दुलारा अखरन जतारा ये दिलड़ी दियणो तंहिंखां धारा थियणो जनत आहे मरणो ॾुठाई रहने पर तुझे न हयाती ॾुठाई रहने पर तुझे न हयाती ओ तुझे न हयाती नामियारे रागी मास्टर चंद्र जे विछोड़े के अज 73 साल मुकम्मल थी विया। अज संदसि वरसी मल्हाई पई वञे। सदारती अवार्ड याफ्ता गुलकारा रेशमा जे विछोड़े के 8 साल थी विया। रेशमा उर्दू पंजाबी बॉलीवुड फिल्मुनि लाइ गीत रिकॉर्ड कराए पाण मल्हायो।